दादू में अमीराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थींदी। अमीराबाद चांडियो केस जे फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुची वई आहे। इल्ज़ाम हेठि आयल अॻूणा MP भाइर सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान खान चांडियो बि अदालत में पेश थिया आहिनि। अहम ख़बर आहे अव्हांखे अपडेट कयूं पिया। अमीराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थींदी, जंहिंजे लाइ अमीराबाद चांडियो केस जे फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुची वई आहे। इल्ज़ाम हेठि आयल अॻूणा MP भाइर सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान खान चांडियो बि अदालत में पेश थिया आहिनि। दादू मां अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। अमीराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थींदी। तफ़सील मालूम कंदासीं दादू मावास जे रिपोर्टर दानिश खुश खान जी। दानिश, कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, उमेराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हाफ़िज़ अताउल्ला शेख जी अदालत में थी रही आहे। उमेराबाद चांडियो केस जे फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुती आहे। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल जेके अॻूणा MP ॿाहिरि आहिनि सरदार अहमद चांडियो, बुरहान खान चांडियो ऐं उन वक़्तु जो जेको SHO आहे करीम चांडियो, उहो पिणु अदालत में पेश थियो आहे ऐं जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि केस में उन्हनि खे बि अदालत में आंदो वियो आहे। अॼु उमेराबाद जॾहिं अदालत में पेशी दौरान जेको घाट आहे जिते गाॾियुनि जी तलाशी वरिती वेंदी आहे, उते जेको गिरफ़्तार जवाबदार आहे अली गौर चांडियो, उनजो पुटु आहे कंबर शहदाद कोर्ट जे थाणे गेबी देर जो SHO जेको आहे इमदाद चांडियो, उहो उते घाट ते मौजूदु हुयो ऐं पुलिस पारां जेको आहे उमेराबाद चांडियो जी गाॾी तलाशी वरिती वई। त उमेराबाद पारां एतिराज़ वारियो वियो त अव्हां जेको आहे असांजे केस में जेको जवाबदार गिरफ़्तार आहे उनजे पुट SHO खे हिरासत करण जे लाइ जेको आहे जेको इंचार्ज आहे घाट ते मुक़ररु मोहम्मद सिद्दीक़ मल्ला, उहो जेको आहे जवाबदारनि जे जेका हमायती आहिनि जो SHO आहे उनखे विहारे असांजी गाॾी जी हुनजी निगरानी में तलाशी वरिती पई वञे। असांजी शाहिदनि खे असांखे इहो हिरासत कयो पियो वञे। हुन चयो त ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण लाइ।